नाज़रीन, कोटड़ी ऐं लाखड़ा पावर हाउसिस खे घटि ऐं महांगी बिजली पैदा कंदड़ पावर हाउसिस करार ॾेई बंदि कयो वियो आहे, जॾहिं त मुलाज़िमनि खे सरप्लस ज़रिए हेस्को, सेप्को, पेप्को ऐं फेस्को में उमाणियो वियो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सलीम मलाह। जी सलीम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, कोटड़ी लाखड़ा पावर हाउस मुकम्मल तौर पे बंद करे कोटड़ी, जामशोरो, लाखड़ा, गुड्डू ऐं मुज़फ्फरगढ़ पावर हाउसिस जा 1800 खां वधीक जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे सरप्लस करे हेस्को, सेप्को, केस्को ऐं फेस्को में उमाणियो वियो आहे, जॾहिं त जामशोरो थर्मल पावर हाउस जा 4 मां 2 यूनिट बंदि आहिनि। पावर हाउसिस बंदि करण ऐं मुलाज़िम सरप्लस करण जो इहो सबबु ॿुधायो पियो वञे त इहे थर्मल जेके पावर हाउसिस आहिनि उहे महांगी बिजली पैदा करे रहिया हुया, जॾहिं त ज़रियनि जो इहो चवणु आहे त इहे थर्मल पावर जेके आहिनि उहे प्राइवेट सेक्टर खां सस्ता आहिनि ऐं फंक्शनल आहिनि। इन्हनि जो चवणु आहे थोरी सीड़पकारी सां इन्हनि जी कैपेसिटी वधी सघे थी। उन्हनि जी कैपेसिटी वधाइण बजाए जेको आहे थर्मल पावर जेके हाउसिस आहिनि उहे बंदि करे मुलाज़िमनि खे सरप्लस कयो पियो वञे। मुलाज़िमनि में इन हवाले सां सख़्तु ताव ऐं गुस्सो आहे। इन्हनि जो चवणु आहे त हिकु शख़्स जी नाअहली जी सज़ा उन्हनि खे ॾिनी पई वञे जेका उन्हनि खे कंहिं बि तरह क़बूल न आहे। जी सलीम, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ मुंहिंजी महिरबानी।